हाणे तू वन सुभाणे सुबह जो अच जाए त हलंदासीं ज़मीनुनि ते ॾिसंदासीं त कहिड़ी ज़मीन आबाद आहे ऐं कहिड़ी ज़मीन गैर आबाद आहे। अहिड़ी लुट हलायो त पोइ तव्हां लाइ छा बचंदो ऐं असांखे छा ॾींदो? अदा जे गुदाम में जेतिरो अन्न पियल आहे उन खां वधीक उन जी टिजोड़ी में सोन ऐं पैसा पियल आहिनि। टिजोड़ियुनि जा कुल्फ भञण खां अॻ में ॻोठाणनि जूं दिलियूं खटणु लाज़मी आहिनि। जेको कमु कुर्ब सां थिए उहो कुहाड़ी सां न करणु घुरिजे। टिजोड़ियुनि जे कुल्फ खुलण खां पोइ विसारे त न छॾींदो न? मुंहिंजा दुश्मन जेसि ताईं जिंदा आहिनि तव्हांखे कीअं थो विसारे सघां? पर हाणे सॼे ॻोठ जो रत चुसींदो, बख़्श कंहिंखे कोन कंदी। कंदो रत जिस्म में आहे कोन पीअंदो वरी छा? इन करे सॼे ॻोठ वारनि मुफ़्त में पियो अनु खाराए त भले मतारा थियनि त जीअं रत कढण में आसान थिए। अंदार यार असां ॾुख सूर जा आदी आहियूं, निभाए वेंदासीं, पर हवेलीअ में जीजाउनि जो छा थींदो? पर जन मुंहिंजी सलाह वठी ऐं ख़ुदा कारण कुझु करणु चाहीं त अर्ज़ु कयां। हुकुम करे कंदार, हींअर असां हिक ॿिए जे कमु न ईंदासीं त ॿियो केरु ईंदो? पर जीजाऊं हवेलीअ में अकेलियूं आहिनि ऐं हू ज़ालूं हुननि मथां वॾो ज़ुल्म कंदो। असीं त मर्द आहियूं, हवेलीअ में वञी नथा सघूं। हवेलीअ में छा पियो थिए छा न पियो थिए उनजी का बि ख़बर कान थी पवे। इहा त हक़ीक़त आहे कंदार। हिन ज़ालम खे यार रोके बि कोन था सघूं। आख़िर त रस मिठल खान जो सॻो भाउ आहे। इन करे त चवां थो त इन ज़ालिम खे हिकिड़ी औरत आहे जेका मुंहुं ॾेई सघे थी, उहा आहे खैरा। ऐं जंहिं नौकरानीअ जे बहाने उते रहे त तोखे इतराज़ त न थींदो न? यार मूंखे को बि इतराज़ कोन्हे को, पर खैरा खे राज़ी केरु कंदो? अॼु राति हलियो त अर्ज़ु कयूंसि, जॾहिं मञी विधई त पोइ बहुत ॿारनि मुड़ुसनि जो मटु रही अज़ुल मूंसां खान जीअं जंजाल करे छॾी। खानो तू हिते हिन वक़्तु लहराई छो पियो रहे सर? मां पैसनि वठण लाइ न आयो। खानो वाइदो थियल आहे, अदा जे मौत जा तव्हांखे 5 लख ज़रूर ॾींदुसि, पर हिन लाइ तव्हांखे कुझु ॾींहं तरसणो पवंदो। बाक़ी हिते न अची हा, जे हिते तोखे कंहिं ॾिसी वरितो त तव्हांजी इज़त ते को बि दाग न लॻंदो। मूंखे हिते ईंदे कंहिं बि न ॾिठो। ॿुधाए अची हा त पैसा कुझु करे रखां। रहे सर, मां पैसनि वठण लाइ न आयो। मां सिर्फ़ तव्हांखे एतिरो ॿुधाइण आयो आहियां त मूं मिटल खान खे नाहे मारियो। तो न त आचर मारियो हूंदुसि। मुंहिंजो दुश्मन मो आहे, पैसा तव्हांखे ज़रूर ॾींदुसि। जॾहिं असां इहो कमु ई नाहे कयो त पोइ पैसा छो वठो? रज़क खानो ख़ैरात वठण जो आदी नाहे। इहो कमु न तो कयो आहे, न आचर, त पोइ इहो अदा जो ॻुझो दुश्मन किथां अची वियो? इन सां त मूंखे खानो मिलाए उनखे मां 5 लखनि जो हार विझंदुसि। उनजी ॻोल्हा में आहियूं। जीअं ई ख़बर पई त उनजो
लाश तव्हांखे हाणे ॾींदुसि पोइ 5 लखनि जो हार विझी उनखे साड़े छॾिजो जीअं को बि सबूत बाक़ी न रहे। उनखां पोइ रईस जेको इनाम ॾींदो खानूअ खे क़बूल हूंदो। पहिरियां अञा बि आसरो हुयो ठाह थियण जो, हाणे त सभु ख़तमु थी वियो। तबाहीअ खां सिवा को बि चारो नज़र नथो अचे। सच मां हाणे त चारई तरफ़ ख़ौफ़ ई ख़ौफ़ छायल आहे। ख़बर नाहे त मूसा ख़ान हिन ॻोठ मथां कहिड़ो कहर केराईंदो। चाचा, हींअर त सभई मच्छी जीअं ॼार में फाथल आहियूं। हाणे जेतिरो बि वधीक फटकंदासीं ओतिरा ई फासी पवंदासीं। सच मां हाणे त हिन ॼार मां निकिरण जी का बि विथी नज़र कोन थी अचे। वधीक मौला ई ॼाणे त छा थींदो। हू रात जो राणो आहे। इज़त जो मौत ॾे या ज़िलत जो, असां त हक़ीर बंदा आहियूं, कुझु बि करे कोन था सघूं। चाचा, दुआ घुरण खां सिवा ॿियो कुझु बि नथा करे सघूं। मालिक महिरबान आहे। मन दुआ धणीअ दरगाह में। अलाह भलाई कंदो मां, अलाह भलाई कंदो। वाका करण मूं बस, ॿुधण कम ॿारो चन जो। खेरा कुछ समझण जी कर। जे जिंदगी में तो यो सवाब कमायो तो तुझा अजा गुनाह धोपजी वेंदा। अरे खैरा जे सिर दे खैर हुजे, खैरा का तो वांगुर अंदर कारी त कान्हे जो मुझे डोहन गुनाहन जी गाल तो करे पियो। हूं अभी केड़ा खून कया हथ में जो मुके कुफार अदा करण लाए तो चई। अदी खैरा असी आखिरी उम्मीद किरणो समझी तोट आया असाई पंजे दुखन सूरन जी का परवाह ना है। दुखन सूरन में तो पूरी जिंदगी गुजारिंद दर धनी का शिकायत ना है कई। दुख है सिर्फ जी जान जो जिन पूरी जिंदगी हिंदोरन में लोडींदे गुजारी आ। हींअर मूसा ख़ान उनके पट ते वेहण भी कुछ कोन ॾींदो। ए जी जान मथों कुर्बान वञा कमदार, पर तहां इन्हे मेरू मूसड़े जे मुंह में अकेली खैरा के छो था मोकलियो। सभई गोठारा मिड़ी सिड़ी इन मूसड़े के गोठ में तड़े कढो। को जो हिम्मत तहां मर्द भी ॾेखारियो। खेरा गोठ में एड़ो को बि मर्द कोने जेको असां जो साथ ॾे ऐं मूसा खे गोठ मां तड़े कढण जी जुरत रखे। अदी खैरा असी चाहियूं था त तूं जे हवेली में हूंदी न त तोखे ॾिसी इहो मूसा खान जीजान जे मथां ज़ुल्म कंदे शर्म महसूस ज़रूर कंदो। खैरा जे सिर दे खैर हुजे, जंहिंखे शर्म आहे ई कोन त उहो महसूस कीअं कंदो। पंहिंजे सॻे भाउ खे कहंदे हिन ॾाइण जा हथ न ॾकिया त परायनि नियाणियुनि ते कहिड़ो रहम कंदो। तूं सच्चाई ते चढ़ी त अदी खैरा सब कुछ करे सघी थी। सिर्फ जीजान ला दिल में रहम जो ज़रूर रख। खुदा के मन इन पत्थर दिल के मेण करने की कोशिश कर। ओ चरी हिन वक्त जीजान जो को भी सहारो कोने। सिर्फ अल्लाह जे सहारे बई हवेली में अकेली वेठियूं आहिनि। ओ चरी जे तू उन्हनि खे सहारो ॾियण वेंदीअ त हुननि जी दिलि बाग बहार थी पवंदी। जे रब धणीअ खैरा जे सिर ॾे खैर कयो आ त सिर्फ इन्हे करे खैरा खां को वॾो कमु कराइण थो चाहे। मां थी चवां त तहां दिलि न लाहियो। अॼु खां पोइ खैरा हवेलीअ जी बानी थी रहंदी। वो ॾिसां त सही त इहो मूसा खान कीअं थो पियो जीजान ते ज़ुल्म करे। हो इते रखीस न खैरा जेतिरी न तू मूंसां रोज़ कंदी आहीं जे उन जे अंदर जेतिरी बि तो मूसा खान सां जुठ कई न त ही ॻोठ छा मुल्क छॾे हलियो वेंदो, वरी वापसि अचण जो सोचींदो बि न। मां त परियल पूरी पूरी कोशिश कंदसि, पर इन्हे मूसड़े खान जे मुंह ते तो वांगुरु मलाए कई कोन्हनि। जहिड़ो तूं निर्जो तेड़ो इहो मूसड़ो खान। पोइ हुनखे कहिड़ी नसीहत असर कंदी खैरा जी। कमदार तुंहिंजो कमु थी वियो, हाणे तूं निकिरण जी कर।
महिरबानी थी करा तो अदा खानो मता तो शक करे सुठो ना है कयो। खानो असांजे उन्हनि दोस्तनि मंझि आहे जेको मरी त सघे थो पर धोखो न ॾींदो। न बन मूं शक ना आहे कयो, मूंखे पूरी पक्का मिठल खे खानो ई मारियो आहे। पोइ बाबा सां छो विड़िया? हा पुट, तुंहिंजे पीउ पंहिंजो प्लान पूरो कयो। मूं त सिर्फ़ इहा जांच करण पे चाही। अबा हींअर इहे ॻाल्हियूं छो था कयो? जेको थियो सो छुटो, बाक़ी ज़िंदगी कीअं ऐं किथे गुज़ारींदो इहो कुझु सोचियो। बाबा छा सोचूं? फिलहाल ही घर वरितो आहे, हिते वेठा आहियूं। हिन ई घर कंहिंखे ख़बर कोन्हे, न ई पुलिस खे। न बन वापसि हली ॻोठ वेहंदासीं, रुगो पुलिस खे मुंहुं ॾेई वठूं। मूं वकील ॾे न्यापो ॾियारे मोकिलियो आहे, सुभाणे वञी मिलंदोसांसि। पुट एतिरी तकड़ चङी कान्हे, हिन वक़्तु पुलिस जो पूरो पूरो ज़ोर हूंदो। बाबा बाबा तूं खौफ़ न कर, मूंखे कुझु कोन थींदो। चाचा पोइ मूंखे वठी हलजे, मां बाबा वटि वेंदुसि। पुट तोखे चाचा न बन वठी वेंदो। हा पुट, तूं ऐं मां हलंदासीं तुंहिंजे पीउ सां मिलण लाइ। पक चाचा, बाबा वटि वठी हलनि? हाज़ुर चाचा हाज़ुर, ज़रूर हलंदासीं। पर अबा रेस मूसा ख़ान त हिन वक़्तु ॻोठ में घर करे वियो हूंदो। बाबा घर छा, उन पूरे ॻोठ मथां कब्ज़ो जमायो हूंदो। हा बा, हाणे त ॻोठ वारनि खे इन ज़ालिम जे ज़ुल्म खां अलाह ई बचाईंदो। बाबा मूसा खान एतिरो छितो न आहे थियो जो नाहक ज़ुल्म करे, बसि रुगो हुनखे ॻोठ वारा मौक़ो न ॾियनि था। अबा ज़ालिम ज़ुल्म करण लाइ को सबब न आहे ॻोल्हींदो, हुनखे ज़ुल्म करणो हूंदो आहे पंहिंजे रोब ॼमाइण लाइ। बसि अबा हाणे त ॻोठ वारनि जो अलाह ई वाही हूंदो। मुंहिंजे दुश्मननि खे गौर सां ॾिसंदो वञ, अॻे पोइ इहे सभु तोखे ख़तमु करणा आहिनि। जॾहिं हुकुम कयो रे साहब, दावत ॾेई भर में विहारे बगल में बंदूक हणंदो मान, यारनि खे ख़बर ई कान पवंदी। फिलहाल सब्र कयो, ॾिसूं त पुलिस खां केतिरो भॼी सघनि था। फिलहाल त मुंहिंजा सजण आहिनि, खिली ॻाल्हाइनि था। जॾहिं अख कड़ी कनि पोइ दोॾा कढण में देर कोन कंदासीं। मुज़ार साईं, शहर मां नंढे रेस खे कॾहिं था घुरायो? नंढे रेस सां गॾु पूरी फैमिली खे जल्दी घुराईंदुसि, पर पहिरियां ई हितां जे माहौल खे काबू करे वठूं। मां नथो चाहियां त मुंहिंजे फैमिली अचण खां पोइ हितां जा मसला उन जे साम्हूं अचनि। रेसा वॾे मां वॾो मसालो हल थी वियो, ओताक हवेली ऐं ज़मीनुनि जा मालिक त बणिजी वियो। तव्हां ॻोठाणा त तव्हांजा अॻु में ई गुलाम हुआ, अञा कहिड़ो मसलो आहे जेको हल करणु बाक़ी आहे रेसा? हा मुज़ार साईं, तव्हांजा त सभई ख़्वाब पूरा थी विया, अञा छा घुर्जे? अदा मिठल जा कातिल आज़ाद आहिनि, उन्हनि जो पिलो करणु तमामु ज़रूरी आहे। इहे न थिए जे ही सुभाणे मुंहिंजी ॻिची में पवनि, न त इहे ई माण्हू सुभाणे मुंहिंजे लाइ वॾे में वॾो मसइलो पैदा कंदा। इन करे त चवां पियो त पुलिस जी कार्रवाई में तेज़ी आणियूं। रेसा पुलिस खे हथ मुश्किल अचनि, इन्हनि जो बिलो बि असांखे करणो पवंदो। हा मुज़ार साईं, हथियार ख़रीद कयो अथव त हुनखे इस्तेमाल त करे ॾिसो न, त केतिरो पावरफुल आहे, केतिरो परे मार थो करे। हर हथियार मौक़े जी मुनासिबत सां इस्तेमाल कयो वेंदो आहे। मां मुंहिंजी जहिड़े हथियार खे बे वक़्त ज़ाया करणु नथो चाहियां। ज़ाया थियण जो न सोचो रेसा, हुकुम कयो त मां तव्हांखे मैदान साफ़ करे ॾियां। न मुजीब न, जेके खेॾाड़ी हिन वक़्तु मैदान में आहिनि मां उन्हनि जी रग रग मां वाक़िफ़ आहियां। उहे आसानी सां तुंहिंजे मार में न ईंदा। उन्हनि खे कहिड़े हिसाब सां कमज़ोर करणो आहे मां बख़ूबी ॼाणा थो। हाणे असांखे कुझु बि न आहे करणो, सिर्फ़ हिकु चालाक शिकारी जी ढबी अंदरि दाणो उछले, पोइ वक़्त जो इंतज़ार कर। जीअं शिकार दाणे ते लहे, सिर्फ़ ॾोरी छिकण जी देर हुजे, पोइ
चयो तितर गुंदी वारो कम थी वञे। 4 न बाबा, बाक़ी 3 आहिनि, 3 न 5 आहिनि। 2 अञा मैदान में न आहिनि पहुता। 3 खे फासाईंदासीं त 2 बि मैदान में ईंदा। भाई केरा ही मुंह तो मथे कर। बानी रे समा बानी इन हवेली जी खैरा। घणा साल थी विया आहिनि हिन हवेली खे छॾे। मूं समझो त तूं मरी वई हूंदी, पर माई खैरा तूं त अञा जीए पई। रेस रब पाक खैरा जे सिर ॾे खैर कयो आहे। घणनि जा कांध पा खाई पोइ खैरा सुरंदी। रुगो तव्हां दुआ कंदा हलो त खैरा जे सिर जो खैर हुजे। घबराए न खैरा, हाणे हिन ॻोठ में इज़राइल अची वियो आहे। हाणे तूं घणनि जा कांध पा खाईंदी। बस रुगो हिकिड़ी दुआ कर त मूसा खान जे सिर जो खैर हुजे। रेस खैरा त हर सिर जी दुआ गुआ। जुग जुग जीअंदा रहो, जुग जुग जीअंदा रहो। एतिरे क़दुरु जो मौत लाइ वाझाईंदा रहो भी मौत न मिले तव्हांखे। खैरा रेस खैरा बानी हिन दर जी। मां त दुआ पई घुरी तव्हांजे वॾीअ ज़िंदगीअ जी, एॾी वॾीअ ज़िंदगीअ जी जो तव्हां ज़िंदगीअ मां बेज़ार थी पओ। बस खैरा बस, घणो थियो। हुकुम कयो रेस, छा आणे ॾियां तव्हांखे? मां हिन हवेली जी हर कुंड खां वाक़िफ़ आहियां माई खैरा। मां नंढो थी वॾो इते ई थियो आहियां। कहिड़ी शइ कहिड़ी कुंड में पियल आहे मां बख़ूबी ॼाणा थो। मां जेकॾहिं कुझु साल ॿाहिरि हुयुसि त का वॾी ॻाल्हि न आहे। मूंखे तुंहिंजे सहारे जी ज़रूरत न आहे। खैरा हीअ गुस्ताखी छा लाइ? खैरा जे सिर ॾे खैर हुजे। रेस हीअ गुस्ताखी न आहे, बाबला हीअ आगाही आहे। छा? रेस अंदर जी जाऊं इद्दत में वेठल आहिनि, तव्हां ओॾे नथा वञी सघो। खैरा तोखे ख़बर आहे त मां केरु आहियां? इद्दत में वेठल मुंहिंजूं भाॼायूं आहिनि। रेस खैरा लख अण पढ़ियल ई सही, पर एतिरो ज़रूर ॼाणा थी पई त जेके इद्दत में वेठियूं आहिनि न उहे तुंहिंजूं भाॼायूं आहिनि। उन्हनि जे मुंहुं को बि अहिड़ो मर्द नथो पइजी सघे जेको निकाह में जाइज़ हुजे। हा मञा थी पई बाबला
त हो तुंहिंजूं भाॼायूं आहिनि, पर भेनर त नाहिनि न बाबला, भेनर नाहिनि न। मां तोखां शरीयत जा मसला पुछण न आयो, बानी आई ऐं पाली थी रहो। मालकियाणी बणजण जी कोशिश न कर, हरू भरो मुफ्त में बाजी न वञी। घोरी खैरा घोरी जी चवंद मथां रहिस, मूंखे मारे पोइ तूं अंदरि वञी सघे थो, बाक़ी जे हीअं मूंखे थेलो ॾिनई न त पोइ खैरा जी ज़बान केरु बंदि करे। सुभाणे पूरे ॻोठ में हर दर जे अॻियां पके पोढ़े खे जेकॾहिं वाका करे तव्हांजा करतूत न ॿुधाया में रहिस त पोइ लानत आहे खैरा जे ज़िंदगीअ ते। मूं सोचो त हिन ॻोठ में सिर्फ़ नांग आहिनि, नांग, पर हिते नांगड़ियूं पैदा थी चुकियूं आहिनि, इहा त मूंखे ख़बर बि न हुई। खैरा, मूसा खान अज़दाहुन जा मुंहुं चिथे छॾिया, तो जहिड़ी नांगनि छा कंदे? यादि रखजांइ खैरा, तूं मूसा खान सां वेर पातो आहे, हाणे सभ खां पहिरियों तुंहिंजी बुढ़ी कुचलींदुसि। तो जड़नि वासींगनि केतिरनि जा ई मंत्र पढ़ी खैरा ज़हर कढी फिटो कयो, पोइ तो जहिड़ो खपरो छा कंदो रेस? खैरा